नाज़रीन, कंदकोट में हथरादू पानी की बंदिश की खबर SS न्यूज़ से नशर थियण बाद इंतजामिया नोटिस वरतो अमलदारन के बंद थियल पानी जा दरवाजा खोलण जो हुक्म ॾेई छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं SS न्यूज़ कंदकोट के रिपोर्टर फरहान अली मलिक खां। जी फरहान, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाणी जी हथरादू बंदिश जी ख़बर SS न्यूज़ ते नशर थियण बाद इंतज़ामिया नोटिस वरितो आहे। अमलदारनि खे बंदि थियल पाणी जा दरवाज़ा खोलण जो हुकुम ॾेई छॾियो। गुज़िरियल ॾींहुं आबादगारनि पारां DC ऑफिस अॻो मुरादवा में ईंदड़ पाणी जी बंदिश ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो हुयो। एहतजाज कंदड़नि दारोगो वारिस सोरियाणी ते इल्ज़ाम मड़ींदे चयो त वारिस सोरियाणी पाणी खे बंदि करे रिश्वत तलब कई आहे। न ॾियण जी सूरत में पाणी बंदि कयो वियो आहे, जंहिंजी ख़बर SS न्यूज़ ते नशर थियण बाद इंतज़ामिया पारां नोटिस वठंदे पाणी खोलण जो हुकुम ॾेई छॾियो। पाणी हलण बाद आबादगारनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई आहे। आबादगारनि पारां SS न्यूज़ जो शुक्रियो अदा कंदे चयो त SS न्यूज़ जा शुक्रियागुज़ार आहियूं, जिन असांजी बंदि थियल पाणी जी ख़बर हलाई ऐं असांखे करोड़े रुपयनि जे नुक़सान खां बचायो। उमेद कयूं था त SS न्यूज़ सदाईं मज़लूम अवाम जो आवाज़ु बणिजंदो ऐं मज़लूमनि जो आवाज़ु आला इमामनि ताईं पहुचाईंदो। जी।